पीर जे ॻोठ मां ख़बर ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ में एडमिनिस्टर आफ्ताब मुग़ल जी नाअहली सबबि राशिद शाह रोज़े ॾिनल पब्लिक पार्क जी सूरत हाल तमामु घणी ख़राब थी वई है। पार्क ते मौजूद माण्हुनि ॿुधायो त ही वाहिद पार्क है जंहिंजी हालत इन वक़्तु ख़राब थी वई है। इंतज़ामिया जी बेध्यानी सबबि गंदगी जा ढेर लॻी विया आहिनि। सफ़ाई न हुजण सबबि बदबू फैलिजी वई है, जंहिं सबबि मुख़्तलिफ़ बीमारियुनि मुंहुं कढियो है। जॾहिं त इन पार्क में रवासियुनि जे लाइ का बि सहूलियत मुहैया थियल न आहे, जंहिं जे करे इलाइक़े वासी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। एडमिनिस्टर CMO जे नाअहली बेध्यानी जे करे पब्लिक पार्क मुहिम जो दड़े जो ॾेख ॾेई रही है। पार्क में ॿारनि जे लाइ न झूला आहिनि, लाइटिंग न हुअण करे ॿारड़ा सख़्त परेशान आहिनि, जॾहिं त पार्क में वेहण जी का बि सहूलियत न आहे। पार्क जे करोड़े रुपया साल जी बजट ऐं केतिरा ई मुलाज़िम हुअण बावजूदि पार्क निदणकी हालत जो ॾेख ॾेई रही है। हितां जे इलाइक़े वासियुनि चयो आहे त पीर जे ॻोठ शहर ॿियनि सहूलियतुनि खां बि अॻु में ई महरूम है। खुदारा पार्क जहिड़ी बुनियादी सहूलियत खां पीर जे ॻोठ शहरनि खे महरूम न रखियो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।